अगर इंसान जे घर में सुकून ना है तो हू पंहिंजी ज़िंदगीअ ते थोरो नज़र दौड़ाए त छा हुन जी ज़िंदगी अल्लाह ताला जे अहकामनि ऐं अल्लाह ताला जे फ़रामीन जे मुताबिक़ गुज़रे थी या न। अल्लाह ताला इंसान जे दिलनि जो जेको सुकून आहे पंहिंजे ज़िक्र में रखियो आहे। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़मानो सभिनी खां वॾो ज़मानो आहे सहर जे ताल्लुक़ सां। पंहिंजे घरनि जे अंदरि ज़िक्रुल्लाह अल्लाह ताला जी इबादत जो एहतमाम करणु खपे। फाल कढण वारा ऐं ग़ैब जी पूरियूं ख़बर ॾियण वारा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जेको शख़्स अहिड़े माण्हुनि ॾे वेंदो सिर्फ़ु पुछंदो 40 ॾींहं ते उनजी नमाज़ कान क़बूल थींदी। अब्दुल करीम तेबी साहब थरपारकर खां सवाल कनि था शेख जमशेद साहब खां। शेख साहब ही सवाल कनि था त हिन दौर में हर घर में बेसुकूनी आहे, उन जो हल ॻोल्हण वक़्तु ख़बर पवंदी आहे त घर में जादू थियल आहे। इन जो छा हल आहे ऐं हिकु मुस्लमान खे कीअं ज़िंदगी गुज़ारणु खपे? हिन सवाल खे असां ॿिनि नाहियनि सां जवाबु ॾियणु चाहींदासीं। पहिरियों सवाल जेको आहे घर में सुकून जो न हुजणु, इन जो छा कारण आहे या हल छा आहे। मुसलमान खे हर मसइले में रहनुमाई जी ज़रूरत आहे त उनखे रहनुमाई वठणु खपे क़ुरान करीम ऐं अहादीस नबविया खां। त अल्लाह ताला क़ुरान करीम में पाण इरशाद थो फरमाए वल्लाहु जअल लकुम मिन बुयूतिकुम सकना। त अल्लाह तबारक व तआला तव्हांजे लाइ घर में सुकून ऐं इत्मीनान रहण जी जॻह, नफ़ा हासिल करण जी जॻह, पंहिंजी हिफ़ाज़त जी जॻह जे लाइ घर मुक़ररु कया आहिनि। इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त हर घर में सुकून हुजणु खपे। अगरि इंसान जे घर में सुकून न आहे त हू पंहिंजी ज़िंदगीअ ते थोरो नज़र दौड़ाए त छा हुन जी ज़िंदगी अल्लाह ताला जे अहकामनि ऐं अल्लाह ताला जे फ़रामीन जे मुताबिक़ गुज़रे थी या न। छो त रब ताला इन तरीक़े सां इंसान जी रहनुमाई ॿिए अंदाज़ में करे थो। वमन आरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका। जेको इंसान मुंहिंजे ज़िक्र खां, मुंहिंजे दीन खां, मुंहिंजी शरीयत खां एराज़ करे थो, अल्लाह जी इबादत नथो करे, त मां उन जी ज़िंदगी जी मईशत खे तंग करे छॾींदुसि। हाणे इहा तंगी इंसान जी मुख़्तलिफ़ क़िस्म में थी सघे थी। घर में झगड़ा थी सघनि था, लड़ाई आहे भाइरनि सां, घरवारीअ सां, बच्चनि सां, या औलाद जेका आहे उहा नाफ़रमान थी वई आहे, या घर में मसला मसाइल बीमारियूं आहिनि, त उहो सभु इन आयत में अची सघे थो त अगरि इंसान अल्लाह ताला जी इबादत नथो करे, अल्लाह ताला जी फर्मा बरदारी नथो करे, त उन जी ज़िंदगी में सुकून न रहंदो। छो त अल्लाह ताला इंसान जे दिलनि जो जेको सुकून आहे पंहिंजे ज़िक्र में रखियो आहे। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। पोइ अगरि असां ॾिसूं त अल्लाह तबारक व तआला दावत छाजी थो ॾिए इंसाननि खे, उन जी बि रहनुमाई अल्लाह ताला पाण थो करे त मन आमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा। जेको इंसान बि अमल करे थो नेक, चाहे हू मर्दनि में हुजे या औरतुनि में हुजे, फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा। पोइ असां उनखे पाक साफ़ बहितरीन ज़िंदगी अदा कंदासीं। इहो अल्लाह तबारक व तआला जो वादो आहे त जेको बि इंसान रब्बुल आलमीन ऐं प्यारे पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत ऐं पैरवी कंदो त उन जी ज़िंदगीअ में भलाई भलाई आहे। पोइ बि अगरि उन जी ज़िंदगीअ में का मुश्किलात अचे थी त उनखे खपे हू कुझु उपाउ करे। कहिड़ा उपाउ? अल्लाह ताला पाण क़ुरान करीम में इरशाद बयान फरमाए थो त ज़िक्र जेको अल्लाह ताला जो उहो बहितरीन सुकून जे लाइ दलील आहे। त पंहिंजे घर में ज़िक्र जो, इबादत जो एहतमाम करे। इन तरीक़े सां प्यारा पैगम्बर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजी रहनुमाई कनि था। मसरुल बैत अल्लज़ी युज़करुल्लाहु फ़ीही। उहो घर जी मिसाल जंहिं घर में अल्लाह ताला जो ज़िक्र थिए थो ऐं ॿियो घर जंहिं में अल्लाह ताला जो ज़िक्र नथो थिए, इन्हनि ॿिन्हिनि जो मिसाल हई ऐं मैत। हिकिड़ो ज़िंदा घर आहे, हिकिड़ो मुर्दा घर आहे। त पंहिंजे घरनि जे अंदरि ज़िक्रुल्लाह अल्लाह ताला जी इबादत जो एहतमाम करणु खपे। ईअं अल्लाह ताला हिकिड़ी ॿी आयत में फरमाए थो इजअलू बुयूतकुम क़िबलतन व अक़ीमुस्सलाह। त पंहिंजे घरनि खे क़िबलो ठाहियो। क़िबले जो मक़सदु इहो आहे अक़ीमुस्सलाह, नमाज़ क़ाइमु कयो। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त हर मर्द जी, हर इंसान जी बहितरीन नमाज़ उहा आहे जेका उहो पंहिंजे घर में थो पढ़े सवाइ मकतूबा जे। उन जी वजह आहे त जंहिं घर में नमाज़ पढ़ी थी वञे, ज़िक्र अज़कार थिए थो, अल्लाह ताला जी जो ज़िक्र बुलंद कयो थो वञे, पोइ उन घर में बरकतूं ईंदियूं, आसानियूं ईंदियूं। हिकिड़ी ॿी ॻाल्हि त आदाब हूंदा आहिनि, इस्लामी आदाब आहिनि, जंहिंमें इजाज़त वठी करे दाख़िल थियणु, सलाम करणु। अल्लाह ताला पाण छा फरमाए थो फ़इज़ा दख़लतुम बुयूतन फ़सल्लिमू अला अनफुसिकुम तहियतम मिन इंदिल्लाहि मुबारकन तय्यबा। अल्लाह ताला पाण थो चए त जॾहिं तव्हां घरनि में दाख़िल थियो त पंहिंजे पाण ते, पंहिंजे घर वारनि ते सलाम मोकिलियो। इहो हिकिड़ो बहितरीन तोहफ़ो आहे अल्लाह ताला जी तरफ़ां
जेको मुबारक आहे तय्यब आहे। इहो बरकत ऐं तय्यब ॿई शयूं जॾहिं घर में अची वेंदियूं पोइ इंसाननि जी घरनि जे अंदरि सुकून राहत ऐं इत्मीनान ईंदो। ॿियो उपाउ कहिड़ो आहे त इंसानु पंहिंजे जॾहिं बि शरीक हयात कंहिंजी शादी करणु चाहे, पंहिंजे पाण शादी करे, पंहिंजे बच्चनि शादी करे, त शरीक हयात बहितरीनु ॻोल्हे जेका उन्हनि जे लाइ दुनियावी उमूर में बि ऐं आख़िरत जे उमूर में बि मदद करे। प्यारे पैगम्बर जो फरमान त माइयुनि सां, कंहिं बि माई सां 4 शयुनि जे करे शादी कई वेंदी आहे। हिकिड़ो हुनजो जमाल आहे, हिकिड़ो हुनजो नसब आहे, हिकिड़ो हुनजो माल आहे, ऐं आख़िर में फरमाए त जंहिं वटि दीन आहे, जेका दीनदार ख़ातून आहे। पोइ आख़िर में जेको तरजीह ॾिनो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ां उहा आहे जंहिं वटि दीन वधीक हुजे उनखे तव्हां फ़ौक़ियत ॾियो। त जॾहिं हिकिड़ी माई तव्हांजी दीनदार हूंदी, घर में नमाज़ पढ़ंदी, क़ुरान करीम जी तिलावत कंदी, त ऑटोमेटिकली तव्हांजे ॿारनि जे अंदरि दीनदारी पैदा थींदी, अल्लाह ताला जो ज़िक्र बुलंद थींदो, अल्लाह ताला जी शरीयत ते अमल थींदो, त रब्बुल आलमीन उन घर में रहमतूं नाज़िल कंदो, बरकतूं नाज़िल थींदो, ऐं हर क़िस्म जी मुसीबत मां बि उनखे आज़ादी मिलंदी। सलाम करण सां, बिस्मिल्लाह करण सां, जॾहिं कोई इंसान घर में दाख़िल थिए, बिस्मिल्लाह पढ़े, दुआ पढ़े, सलाम करे, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान, शैतान रड़ियूं कंदो, घरनि खां ॿाहिरि भॼंदो आहे, त अॼु खां पोइ अॼु हिन घर में न को असांजो खाधो आहे, न को पीतो आहे, न को असां हिन घर में रही था सघूं। ॿियो सवाल तव्हांजो जेको सहर जे मुतालिक़ चओ था, त माण्हू सम्झंदा आहिनि त असांजे मथां कीअं सहर करे छॾियो आहे। त सहर बहसियत छा आहे? अल्लाह ताला पाण क़ुरान करीम में इन जी जेका हक़ीक़त बयानु करे थो, मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़मानो सभिनी खां वॾो ज़मानो आहे सहर जे तालुक़ सां, यानी वॾे मां वॾा साहिर उन दौर में मौजूदु हूंदा। इन करे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे सहर जे ख़िलाफ़ु मौजो अहिड़ो ॾिनो वियो जेको सहर खे तोड़े। उन्हनि जे बारे में अल्लाह ताला चए थो, युख़य्यलु इलैहि अन्ना तसआ। पोइ छा सोचींदा हुआ त उन्हनि जे साम्हूं सिर्फ़ु ख़्यालु आहे। सहर बैसियत ख़ुदि छा आहे? हिकिड़ो कूड़ आहे, हिकिड़ो इंसान खे डिॼाइण जे लाइ, इंसान जो वहम, इंसान जो ख़्यालु, इहो सहर आहे। ऐं हर कंहिं बुरी शइ खे इंसानु सम्झे थो सहर आहे, पोइ इंसानु वहमनि जी दुनिया में थो हलो वञे ऐं पंहिंजे दीन ऐं पंहिंजे दुनिया खे तबाह बर्बाद करे थो छॾे। प्यारे पैगम्बर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाना, मन अता अर्राफ़न औ काहिनन, जेको शख़्स कंहिं काहिन ऐं अर्राफ़ चवंदा आहिनि जेके इहे फाल कढण वारा ऐं ग़ैब जी कूड़ियूं ख़बर ॾियण वारा, सभु इहे असांजे मुआशिरे में बेशुमार मौजूदु आहिनि, जंहिंमें पीर फ़क़ीर केरु अनपढ़ जाहिल सभु लथा पिया आहिनि। उहे छा कंदा आहिनि त जेको मसलो चितो थिए जादू आहे, तव्हांजे मथां कंहिं सहर करे छॾियो आहे, ऐं नालो वठंदा तव्हांजे घरवारीअ जो, तव्हांजे मिटनि माइटनि जो, ताकी घरनि में तनाज़ा थियनि, पैदा थियनि, सिर्फ़ु कूड़ आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, जेको शख़्स अहिड़े माण्हुनि ॾे वेंदो, सिर्फ़ु पुछंदो, 40 ॾींहं ते उनजी नमाज़ कान क़बूल थींदी, ऐं जेको वियो ॻाल्हि पुछाई ऐं उन जेको चयो उन ते यकीन करे विधो, पोइ इन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियण शरीयत यानी कि क़ुरान मजीद जो इनकार करे छॾियो। त मतिलबु इहो आहे त इंसान हर कंहिं मुसीबत खे, हर कंहिं परेशानी खे सहर ऐं जादू न सम्झे, बल्कि उनखे तोड़ण जे लाइ, वहम खे घटाइण जे लाइ क़ुरान करीम शरीयत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ रुजू करे। अल्लाह ताला पाण छा फरमाए थो, वमन यअशु अन ज़िक्रि रहमान नुक़य्यिद लहु शैतानन फहुव लहु क़रीन, जेको मुंहिंजे दीन सां परे हटंदो, मुंहिंजे ज़िक्र खे छॾे ॾींदो, मां उनजे मथां शैतान मुक़ररु करे छॾींदुसि। उहो शैतान जॾहिं तव्हांजे मथां मुक़ररु थी वेंदो, पोइ तव्हांजे घर में कहिड़ी बरकत ईंदी, कहिड़ी सिहत ईंदी, कहिड़ो अमन, कहिड़ो सुकून। त जंहिंखे अल्लाह ताला शैतान जे हवाले करे छॾे, पोइ उनजे घर में सिर्फ़ु बर्बादी अचो, त शैतान इंसान जो सभिनी खां वॾो दुश्मन आहे। हाणे इन शैतान खे हाराइण जे लाइ, इन सहर खे तोड़ण जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ी असां वटि जेका आहे उहो इलाजु आहे, सिर्फ़ु हिकिड़ी ताक़त आहे, उहा आहे क़ुरान मजीद ऐं प्यारे पैगम्बर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन। क़ुरान करीम जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे त जंहिं घर में सूरतुल बक़रा पढ़ी थी वञे, उन घर में शैतान अची कोन थो सघे, भॼी वेंदो आहे। पोइ सूरतुल बक़रा जो पढ़णु इहो वॾो बाबरकत आहे, अल्लाह ताला जो ज़िक्र कजे, पोइ इन्हनि ॻाल्हियुनि ते पाण बि अमल कजे, पंहिंजे घर वारनि खे बि अमल करण ॾिठो, जेका तलक़ीन करे, सफ़ाई आहे, पाकीज़गी आहे, सिला रहमी आहे, महिमान जो इकराम आहे, इहे सभु कमु मिली करे इंसान जे घर में हिकिड़ो सुठो बुनियादु, अमन आश्ती वारो, सुकून वारो, हिफ़ाज़त वारो, जंहिंखे अल्लाह ताला सुकून अता करे थो सघे, हिन दुनिया में सिर्फ़ु उनखे सुकून आहे। जेको अल्लाह जो दुश्मन आहे, अल्लाह जे दीन खे छॾे थो ॾिए, त उन जे लाइ त केर बि जेको आहे उनखे नुक़सानु पहुचाए थो सघे। उमेदु आहे त इहो जवाबु उन्हनि जे लाइ काफ़ी शाफ़ी हूंदो। वल्लाहु आलम। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।